अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ संगत मां फौज़ एजाज। सब खां पहिरियां हेडलाइन। अरणी तरमीम वफ़ाक़ कई सूबन विच में एक मीसाक है। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी अरणी तरमीम ऑर्डिनेंस मंज़ूर थियण वारे ॾींहं ते पैगाम ते आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अॼोके ॾींहं ते आइन खे आमिरनि तरफ़ां कयल तरमीमनि खां पाक कयो वियो। अरणी तरमीम जा समर सभिनी जे साम्हूं आहिनि। आइन जे असल सूरत में बहाली शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हुयो। जमहूरियत पसंद सियासी तंज़ीमुनि लाइ 1973 जो आइन इत्मीनान जोॻो आहे। आइन ॿोड़ींदड़नि आइन जे बानीअ खे क़त्ल कयो पर आइन खे ख़त्म करे न सघिया। पार्लियामेंट सुप्रीम आहे ऐं पार्लियामेंट साम्हूं सर झुकाइण आइन सां वफ़ादारी जो इज़हार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना कसम खणी वरितो। वफ़ाक़ी काबीना जी हलफ़बरदारी बाद वज़ीरनि खे कलमदान सौंपिया विया। राणा सनाउल्ला घर वज़ीर, मुफ्ता इस्माइल नाणे खाते, मरियम औरंगज़ेब सुदसमा, एहसन इक़बाल रिथाबंदी ऐं आज़म तारड़ खे कानून वारी वज़ारत जो कलमदान ॾिनो वियो। शाहज़ैन बुगटी खे मंशिया जे ख़ात्मे, JUI जे मुफ्ती अब्दुल शकूर खे मज़हबी मामलनि, तलहा महमूद खे सफ़ीरान, असद महमूद खे मवासिलात जी वज़ारत ॾिनी वई। तारिक बशीर चीमा खे फूड सिक्योरिटी, MQM जे अमीनुल हक़ खे IT ऐं टेलीकम्युनिकेशन जी वज़ारत जो कलमदान ॾिनो वियो। पीपल्स पार्टीअ जा 8 वफ़ाक़ी वज़ीरनि कसम खणी वरितो। कोची शाह, शेरी रहमान, नवीद कमर, साजिद तोरी, कादिर पटेल, मुर्तज़ा महमूद, एहसानुर रहमान मज़ारी, आबिद हुसैन भयो, शाज़िया मरी वफ़ाक़ी वज़ीर तौर कसम खयो। मुस्तफ़ा नवाज़ खोखर ऐं हिना रब्बानीअ खे ममलकती वज़ीरनि तौर कसम खणायो वियो। मेहड़ जे ॿिनि ॻोठनि में 75 घरनि खे बाहि, ॿारनि समेत 9 ॼणा सड़ी फोट, 6 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ फैज़ मोहम्मद दरियाणी में लॻल बाहि तेज़ हवा सबबि पखेड़जी वई ऐं 50 घरनि खे बिगोड़ी वई। ॻोठ साले माछीअ में बि बाहि सबबि 25 घर सड़ी रख थी विया। ज़ख़्मनि खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में एमरजेंसी लागू। बाहि सबबि मुतासिर थियल ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल, को बि सरकारी अमल तार न पहुतो। ॻोठाणनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि केतिराई ढोर मरी विया। म्यूनिसिपल अमले फायर ब्रिगेड अमलो न मोकिलण जो इहो जवाज़ ॼाणायो त फायर ब्रिगेड गाॾी हिकु हफ़्ते खां ख़राब आहे। ऐवान सदर में आसिफ अली ज़रदारी खे ॾिसी रहियो आहियां। ज़राअत वारे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त नयूं चूंडूं 7-8 महीननि में थी सघनि थियूं। हाणोकी हुकूमत साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराईंदी। जेको चूंडूं खटे ईंदो उनखे हुकूमत करण जो मौक़ो ॾिनो वेंदो। जलसा करण सां चूंडुनि में कामयाबी नाहे मिलंदी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जी सदर आरिफ अलवीअ ते सख़्त तनक़ीद। पंहिंजे बयान में मरियम नवाज़ चयो आहे त सदर आरिफ अलवीअ में पंहिंजी आइनी ऐं रियासती ज़िम्मेवारियूं अदा करण जी जुरत नाहे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। सदर आरिफ अलवीअ खे अवाम जे टैक्स ते पलजण जी ज़रूरत नाहे। सखर जी एहतसाब अदालत में आमदनीअ खां वधीक मिल्कियत ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी। PP अॻवान ख़ुर्शीद शाह पेश न थी सघियो।
खुर्शीद शाह जे वकील मूजिब खुर्शीद शाह इस्लामाबाद में मसरूफियत सबब पेश न थी सघियो। अदालत खुर्शीद शाह जी रेफरेंस जी ॿुधणी 10 मई ताईं मुलतवी करे छॾी। मिठियाणी वेझो नवां जतोई में बाअसर फोत थियल टैक्सी ड्राइवर जो लाश दफ़नाइण खां रोके छॾियो। बाअसर मोहम्मद उमर जतोई ड्राइवर शहाबुद्दीन पंवर जो लाश कब्रिस्तान में दफ़नाइण न ॾिनो। बाअसर पारां ॻोठाणनि खे लाश दफ़नाइण खां रोकण वारी वीडियो बि वायरल थी वई। बाअसर कब्रिस्तान में लही ॻोठाणनि खे लाश दफ़नाइण न ॾिनो, जंहिं सबब फोतीअ जे भाउ तमीज़ पंवर नजीद पंवर पारां एहतजाज कयो वियो। दादूअ भरिसां हथियारबंदनि ने फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। पुल जी लिंक रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में 25 वरियनि जो गुलज़ार सुहाग ज़ख़्मी थियो। ज़ख़्मनि जा सट न सहंदे अस्पताल में दम ॾेई छॾियनि। कंबर भरिसां 3 ॾींहं अॻु ॾेर हथां ज़ख़्मी थियल भाॼाई फोत। ॻोठु मरीअ जा कुबा में जवाबदार जावेद चांडियो पिस्टल जा फायर करे संदसि भाॼाई हमीदा चांडियो खे ज़ख़्मी करे छॾियो। 4 वरियनि जी हमीदा लाड़काणे जी चांडका अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस जवाबदार जावेद चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल कयो वियो। पाकिस्तान जे नामियारे अदाकार मोहम्मद अलीअ जी 91वीं सालगिरह मल्हाई पई वञे। मदाहनि पारां मोहम्मद अलीअ खे ज़बरदस्त भेटा पेश कई पई वञे। मोहम्मद अलीअ जी जानदार अदाकारी अॼु बि माण्हुनि खे मोहे विझे थी।